My beloved students, in the starting of the class again, I want to match up the environment over here. So in the starting of the class, I'm going to tell you a little story, real story of the history. When we turn over the pages of the history, this great story has been written there. So I want to share, you all have to try best to understand without any meaning and in translation. Are you ready for that? So once upon Imam Zainul Abidin Raziallahu Ta'ala anhu, Imam Sajjad Raziallahu Ta'ala anhu, was distributing the food among the needy people, among the poor people. Once upon Imam Sajjad, Imam Zainul Abidin Raziallahu Ta'ala anhu was distributing the food among the needy and poor people. The people were coming, they were getting the food and going away. A person came. Imam Sahib was giving him the food. At that time, that person said to Imam Sahib, don't you know me, who I am? Imam Sahib replied, how can I forget you? Because when it was the incident, when it was the event of Karbala, at that time, you were hitting stones to me and my Ahl Bayt. How can I forget you? That person said, Imam Sahib, despite that, you are giving me the food. Imam Sahib said, yes, of course. Because when we were in Karbala, we were in your areas, we were in your surroundings, we were at your places. At that time, you are closing the water. You are stopping our food too. Even you are stopping and closing the water of little and innocent children too. And you are hitting stones to us. You are throwing arrows towards us. You made a battle over there. We were together with our Ahl Bayt, with our innocent children. And you are making the cruelty and brutality there. It was your character, it was your behavior, and it was your attitude. But today you are at our homes. Today you are at our doorsteps. Today you are in our areas and in our surroundings. We are serving you. We are giving you whatever you want. We are providing you the food. Whatever, we are making the respect of yours. It is the behavior. When we were there, you were making the brutality and cruelty there. It was your character, behavior, and attitude. But you are here now. We are making the respect of yours. We are providing each and everything, whatever you are. It is the character, behavior, attitude, and manner of Aale Muhammad sallallahu alaihi wasallam. है अफजल कुल जहां से घराना हुसैन का, है अफजल कुल जहां से घराना हुसैन का, है नबियों का ताजदार नाना हुसैन का, एक पल की थी हुकूमत बस यजीद की, सदियां हुसैन की है जमाना हुसैन का. So in the starting of the class, to match up the environment over here, I shared a little story. In your taste, such kind of stories would be shared, such kind of passages would be shared too. And in the last, some questions would be written too. So I want to check that who have understood the story. Very nice. Ji Babu. Imam Zainul Abidin, Imam Sajjad alayhi salam, गरीब मी मोहताजन मी खाधो तक़सीम करे रहियो हो. माण्हू ईंदा पे विया, खाधो वठंदो पे विया, रवाना थींदा पे विया. हिकु शख़्स आयो, इमाम साहब उनखे खाधो ॾेई रहियो हो. जेॾीमहिल खाधो ॾेई रहियो हो त उन शख़्स इमाम साहब खे चयो, इमाम साहब सुञाणी कोन थो केरु हा मां? इमाम साहब वराणियो, कीअं थो मां तोखे विसारे सघां? ओ जॾहिं हो करबला वारो वाक़ो थियो हो न, उन महिल तो पत्थर पे चुटिया, पत्थर पे हया मूं ते, असां ते, असांजे अहल बैत ते, असांजे बच्चनि ते, तो पत्थर पे हया, मां तोखे कीअं थो विसारे सघां? त उन शख़्स चयो, साईं बावजूदु उन जे तव्हां असांखे खाधो पीतो पिया खारायो, ख़िदमतूं पियो कयो? चई हा, छो त असीं जॾहिं तव्हांजे
तॾहिं हुआसीं न, तव्हांजे एरियाज़ में हुआसीं, तॾो हुननि जो कोन हो, पूरी काइनात प्यारे मोहम्मद मुस्तफ़ा जे सदके आहे। तव्हांजे हदुनि में हुआसीं, ज़ाहिरी तरह दुनिया जी नज़र में तव्हांजे हदुनि में एरियाज़ में हुआसीं न, त तव्हां पत्थर पे चुटिया, ज़ुल्म जा पहाड़ पे कया, तीर पे हया, तलवारूं पे आया, मासूम बच्चनि जा पाणी पे बंदि कया। इहो तव्हांजो किरदारु हो, तव्हांजो रवियो हो। पर अॼु तव्हां असांजे तॾे ते आया हो न, असां तव्हांजूं ख़िदमतूं पिया कयूं, असां तव्हांखे खारायूं पियारियूं पिया, जेको बि तव्हां चाहियो पिया असां अता करियूं पिया। ऐं इहो किरदारु, इहो रवियो, इहो सलूक आले मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो। सो मूंखे स्टोरी शेयर कई। अदी, वुड यू लाइक टू टेल मी हू वाज डिस्ट्रीब्यूटिंग द फूड अमंग द नीडी पीपल? टेस्ट में सवाल अची वियो, पैसेज अची वियो, सवाल अची वियो, हू वाज डिस्ट्रीब्यूटिंग द फूड अमंग द नीडी पीपल? ऑप्शन बि हुते अची वेंदा, पर तव्हां ॿुधायो। जी अदी, इमाम सज्जाद अलैहिस्सलाम, इमाम ज़ैनुल आबिदीन वाज क्लैपिंग फॉर हर, वेरी नाइस। In that story, an incident, an event has been shared. Would you like to tell me that which incident has been shared in that story? Clapping, very nice. In that matter, such kind of question would be, and in that story, some words have been shared, and in the passage, and in your test, such kind of questions would be the what is the meaning of that word. In the last, such kind of question can be there, that what is the moral lesson of that story? Who would tell me the moral lesson of that story? Is there anybody that what is the moral lesson? Yes, mister. Forgiveness is the better than revenge. Huge clapping for him. So such kind of questions would be in the test. So we have started. I wanted just match up the environment over here. Now we have to move to the task of the day. We must not take revenge. Clapping for him, very nice. So many lessons we can get. If there had been language class, we can share so many things about that story too. But now we have to move to the task of the day. In previous class, we had ended up with the semi-auxiliaries. We were discussing about the semi, that what are the semi, how we have to use and make the sentence of such kind of sentence. So I had written a sentence. Now I am going to use the semi word. She needs to take admission. जी बाबू, जेकर तव्हांखे यादि हुजे त डिस्कस कयोसीं त नीड ऐं डेयर सेमी वर्ड आहिनि। जेकॾहिं सब्जेक्ट प्लस नीड प्लस ऑब्जेक्ट हुजे त सम्झो त एक्शन वर्ब तौरु उहो यूज़ थियो आहे। ज़रूरत कान्हे उन महिल उनखे यूज़ करण जी हेल्पिंग वर्ब जे अंदाज़ में। शी नीड्स हेल्प, शी नीड्स माई हेल्प, शी डज़ंट नीड माई हेल्प, डज शी नीड माई हेल्प, डज शी नॉट नीड माई हेल्प। इन अंदाज़ सां इंट्रोगेटिव निगेटिव कंदासीं। जीअं सिंपल प्रेज़ेंट असां सिंपल वे सां कंदा आहियूं, पर जॾहिं नीड खां पोइ या डेयर खां पोइ इन्फिनेटिव हुजे उन महिल शी नीड्स, उन महिल हिन जो अंदाज़ चेंज थी वेंदो। ऐं ॾाढो इम्पॉर्टेंट स्पेशल पॉइंट ते नज़र ईंदो। जी बाबू, जॾहिं हिनखे निगेटिव कजे पोइ शी नीड खां पोइ नॉट रखिजे। हूअं नॉर्मल वे में जेकॾहिं निगेटिव कजे त हीउ निगेटिव थींदो। शी डज़ नॉट, she does not need to take admission. Does she need to take admission? Does she not need to take admission? She really needs, जीअं सेंटेंस थींदो नॉर्मल। पर जेकॾहिं ही नीड माना सेमी एक्सिलरी आहे, यानी ही हेल्पिंग वर्ब जो कमु कंदो आहे। जॾहिं अहिड़ा लफ़्ज़ हेल्पिंग वर्ब जो कमु कनि त पोइ हिननि खां हेल्पिंग वर्ब जो कमु वठिजे त हेल्पिंग वर्ब खां पोइ हमेशह नॉट लिखिबी आहे। त नीड खां पोइ छा लिखंदासीं? जॾहिं नॉट, यादि रखी छॾियो, जॾहिं हिननि खां हेल्पिंग वर्ब तौरु कमु वठिबो त पोइ जेका ही शी टई नाले सां असां सिंगुलर सां लॻाईंदा आहियूं एस, उहा ख़तमु करे छॾींदासीं, न लॻाईंदासीं। शी नीड नॉट, ऐं उन महिल इन्फिनेटिव बि ख़तमु थी वेंदी। शी नीड नॉट टेक एडमिशन।
निगेटिव। हाँ हिकिड़ो निगेटिव हिन जो थींदो शी डज़ नॉट नीड टू टेक एडमिशन। ॿियो निगेटिव हिन जो थींदो शी नीड नॉट टेक एडमिशन। इंट्रागेटिव लाइ नीड ॿाहिरि खणी ईंदासीं। हिते इंट्रागेटिव थींदो डज़ शी नीड टू टेक एडमिशन ऐं हिते थींदो नीड शी टेक एडमिशन। नीड शी नॉट या नीडंट शी टेक एडमिशन। यानी असांखे नीड मां ही शी ऐं नाले सां जॾहिं नीड एस यूज़ थियल हुजे उहा बि ख़तमु करणी आहे। गॾोगॾु असांखे ख़तमु करणी आहे छा इन्फिनेटिव जी जेका टू आहे उहा बि ख़तमु करणी आहे। सेंटेंस अची वियो मिसाल तौरु शी एडमिशन। हाणे ऑप्शन आया आहिनि शी डज़ नॉट नीड्स टू टेक डज़ नॉट नीड्स टू। ॿियो आहे नीड नॉट टेक्स। ॿियो आहे नीड्स नॉट टेक। चोथों आहे शी नीड नॉट टेक। कहिड़ो ऑप्शन सही थींदो नीड नॉट। सम्झ में आई ॻाल्हि बाबा। बिल्कुलु अहिड़े नमूने सां जेकॾहिं डेयर खे बि यूज़ कंदासीं उन जो बि साॻियो इहो ई अंदाज़ रहंदो। उन खे बि ॿाहिरि कढी असां क्वेश्चन बणाए सघूं था। बहरहाल इन ते तव्हां पाण वरी पंहिंजे मुंहुं वेही ऐं प्रैक्टिस कजो। मूव था कयूं अॼोके टॉपिक ॾे। हिते मूं कुझु वर्ब लिखिया आहिनि। असांजो पहिरियों टॉपिक हो सब्जेक्ट वर्ब एग्रीमेंट। यादि आहे बाबू पहिरियों टॉपिक असांजो सब्जेक्ट वर्ब एग्रीमेंट। असांजो ॿियो बाद में जेको टॉपिक हलियो त कहिड़नि सब्जेक्टनि सां कहिड़ा हेल्पिंग वर्ब यूज़ कया आहिनि। जेको गुज़िरियल असांजो टॉपिक हो असांजो लेक्चर हो कहिड़नि सब्जेक्टनि सां कहिड़ा हेल्पिंग वर्ब यूज़ कया वञनि। अॼु वरी असांजो टॉपिक आहे त सब्जेक्ट खां पोइ जेकॾहिं ही वर्ब हुजनि त उन खां पोइ वरी वर्ब जो कहिड़ो फॉर्म यूज़ कयो वेंदो। मिसाल तौरु शी वांट्स। हाणे वांट्स लॻायोसीं उन खां पोइ वर्ब कहिड़ो लॻंदो असां इन्फिनेटिव लॻाईंदा। शी वांट्स टू लर्न इंग्लिश। शी वांट्स टू गो देयर। ही वांट्स टू अटेंड दिस क्लास। ही वांट्स टू स्पीक इंग्लिश। माना वांट्स खां पोइ असां इन्फिनेटिव लॻाईंदा आहियूं टू लॻाईंदा आहियूं। बिल्कुलु अहिड़े नमूने ही बि कुझु वर्ब आहिनि सब्जेक्ट पोइ हिननि खां ही वर्ब सब्जेक्ट प्लस एडवाइस। एडवाइस हुजे जेकॾहिं आई प्रेज़ेंट सिंपल में हो आई डोंट एडवाइस प्लस में वर्ब कहिड़ो लॻे वर्ब फॉर्म। वर्ब जो फॉर्म सिखियासीं न बाबू त हिन सां वर्ब जो फॉर्म कहिड़ो लॻे सब्जेक्ट प्लस ही जेके वर्ब फॉर्म कहिड़ो लिखियलु आहे एडवाइस। जी बाबू आहे कंहिंजे ज़हन में त हिननि वर्बनि खां पोइ यादि रखी छॾियो जॾहिं बि ही वर्ब अचनि हिन में वांट लिखियलु आहे लिखियलु। वांट खां पोइ छा यूज़ कंदा आहियूं टू प्लस वर्ब फर्स्ट फॉर्म इन्फिनेटिव यूज़ कंदा आहियूं त ही वर्बनि जी हिकिड़ी कतार लॻी पई आहे तव्हांजे। ही जॾहिं सब्जेक्ट प्लस ही वर्ब यूज़ कया वञनि उन्हनि खां पोइ इन्फिनेटिव यूज़ कई वेंदी। मिसाल तौरु शी एडवाइज्ड मी to speak English in the class. She advised me to speak English in the class. हाणे छा असां क्लिक कंदासीं कहिड़ो ऑप्शन सही आहे जॾहिं एडवाइस खां पोइ वर्ब घुरे। She advised me to speak class. जी he agreed him to visit Bahria. हाणे ही एग्रीड हिम टू विज़िट बहरिया। वर्ब जो कहिड़ो फॉर्म एग्रीड हिम खां पोइ लॻायोसीं आई आस्क टू ऑपरेट द कंप्यूटर। आई आस्क या आई आस्क्ड जेकॾहिं पास्ट में कंदासीं त जॾहिं बि ही वर्ब यूज़ कंदासीं वर्ब जो अॻिते कहिड़ो फॉर्म ईंदो इन्फिनेटिव छा खे चइबो आहे टू सां वर्ब जो फर्स्ट फॉर्म यूज़ कंदा आहियूं उनखे इन्फिनेटिव चइबो आहे। वर्ब सां जेकॾहिं असां इंग फॉर्म यूज़ कंदा आहियूं उहो प्रेज़ेंट पार्टिसिपल आहे वर्ब जो चोथों फॉर्म। पर जेकॾहिं असां नाउन तौरु उनखे यूज़ कंदासीं त चंद एग्ज़ाम्पल बि लिखंदासीं टाइम मिलियो त उनखे जेरन सॼो वेंदो आहे। पर उन जेरन सां गॾु नाउन गॾु हुजे त पोइ उन महिल जेरन खे बदिलाए उनखे तब्दील करे असां वर्बल एडजेक्टिव उनखे सॾींदा आहियूं। टाइम थी हूंदो त उन ते डिस्कस कंदासीं। चलो ही जेकी she hoped to get the first position. होप खां पोइ कहिड़ो फॉर्म लॻायमि जी I invited him to pray 5 times in our masjid. उनखे चयो त बाबा तूं भले असांजे मस्जिद में अची गॾु पाण नमाज़ पढ़ंदासीं मां भले। सो I invited him to sing a song
in the party. Offer. She offered me. या I offered him. He offers her. माना इन खां पोइ जेको वर्ब फॉर्म यूज़ कंदासीं हाणे ज़रूरत पई त कहिड़ो फॉर्म यूज़ कंदासीं? फर्स्ट फॉर्म. छा? इंफिनिटिव. ही जेकी बि वर्ब I planned या वकार planned to go abroad. माना हिन प्लान कयो ॿाहिर वञो. सो planned to go, going, go. जॾहिं बि वर्ब यूज़ कया आहिनि. My mother reminded me to take umbrella. My mother reminded me to bring fruit for her. So remind खां पोइ कहिड़ो वर्ब यूज़ कंदासीं? अहिड़े नमूने ही want आहे, want आहे, अलो. हिते अलो लफ़्ज़ आहे. He allowed me to take more time in class. The administration has allowed me to take more time in the class. हाँ सेंटेंस छा? अलो खां पोइ वर्ब कहिड़ो पे यूज़ थिए? इंफिनिटिव पे यूज़ थिए. अलो हिकिड़े ते यादि कयूं. अलो हिकिड़ो लफ़्ज़ आहे बाबू. अलो हिकिड़ो लफ़्ज़ आहे लेट. हिकिड़ो लफ़्ज़ आहे लेट. अलो माना इजाज़त ॾियणु, लेट माना इजाज़त ॾियणु. अलो खां वर्ब आहिनि ॿई. इन्हनि खां पोइ ऑब्जेक्टिव केस यूज़ कंदा. मिसाल तौरु चवंदा लेट मी गो. चवंदा आहियूं बाबू यूज़ कंदा. हाणे साॻियो इहो जेको अलो सां यूज़ कंदासीं चवंदासीं अलो मी टू गो. छो त अलो सां वर्ब जो कहिड़ो फॉर्म यूज़ थींदो आहे? इंफिनिटिव. अलो मी टू गो. ऐं लेट मी गो. लेट सां जेको आहे बेयर इंफिनिटिव यूज़ थींदी आहे. बेयर इंफिनिटिव उनखे चवंदा आहिनि जंहिंमें टू न लॻंदी. सो लेट मी गो. लेट खां पोइ जेकॾहिं वर्ड हुजनि, लेट खां पोइ जेकॾहिं वर्ब यूज़ कया वेंदा उहे टू खां सवाइ यूज़ कया वेंदा. पर जेकॾहिं अलो सां हूंदा त उन में टू यूज़ थींदी. त हिते लिस्ट तव्हांजे साम्हूं जस्ट हिंट्स आहिनि तव्हांजे लाइ त ही वर्ब जॾहिं बि सेंटेंस में यूज़ थी वञनि, हिननि वर्बनि खां पोइ वर्ब जो फॉर्म को कंहिं सेंटेंस में घुरियो वञे, को ऑप्शन में घुरियो वञे त असांजे ज़हन में इहो हुजे त हिननि वर्बनि खां पोइ असां वर्ब इंफिनिटिव यूज़ कंदासीं. सही बाबू? क्लियर थी वई आहे ॻाल्हि? नाउ वी आर मूविंग हियर. हियर आर द लिस्ट ऑफ सम वर्ब्स टू. छा लिखियल? इंजॉय, फिनिश, गिव अप, सजेस्ट, insist on, persist in, keep on, feel like, can't help, excel in, with a view to, look forward to. हाणे हिते वरी कुझु एडजेक्टिव्स आहिनि. गुड एट, बैड एट, फॉन्ड ऑफ, एडिक्टेड टू, टायर्ड ऑफ. हिते एडजेक्टिव्स आहिनि. पर हीअ लिस्ट लॻी पई आहे. हिननि सां छा यूज़ कंदासीं असां? टू प्लस वर्ब फर्स्ट फॉर्म. हीअ जे लिस्ट तव्हांजे साम्हूं हिननि सां टू प्लस वर्ब फर्स्ट फॉर्म यूज़ कंदासीं. पर जॾहिं ही लफ़्ज़ अची वञनि तव्हांजे साम्हूं, सब्जेक्ट प्लस ही लफ़्ज़ छा? शी इंजॉयड टू विज़िट बहरिया, विज़िटिंग बहरिया, विज़िटेड बहरिया. जी यादि रखी छॾियो, हीअ लिस्ट तव्हांजे साम्हूं लॻी पई आहे. सब्जेक्ट प्लस ही वर्ब फॉर्म हुजनि, ही लफ़्ज़ हुजनि त इन्हनि खां पोइ असां जेरंड यूज़ कंदासीं. वर्ब जो इंग फॉर्म यूज़ कंदासीं. शी इंजॉयड वॉचिंग मूवी. He finished taking tea. He gave up smoking. He suggested me doing that. माना हिननि खां पोइ he insisted on me going there. अड़े नमूने कीप ऑन, केप्ट ऑन. माना हिननि जो कहिड़ो फॉर्म यूज़ थिए? प्रेजेंट में या पास्ट में? जॾहिं बि ही यूज़ कया आहिनि सब्जेक्ट प्लस इंजॉयड हुजे या इंजॉयज़ हुजे या इंजॉय हुजे, जॾहिं बि ही लफ़्ज़ यूज़ कया वेंदा, फील लाइक आहे, फेल्ट लाइक आहे, शी फील्स लाइक मेकिंग द प्रेज़ेंटेशन ओवर हियर. हाणे मेकिंग थींदो. जॾहिं बि ही लफ़्ज़ यूज़ थियनि था, आई कांट हेल्प टीचिंग. विथ अ व्यू टू. हिते घणा भुलिजी पवंदा आहिनि त हिते टू लॻो पियो आहे, असां वर्ब जो फर्स्ट फॉर्म लॻायूं. पर विथ अ व्यू टू, लुक फॉरवर्ड, इन सां बि वर्बिंग फॉर्म फोर्थ फॉर्म यूज़ थींदो आहे. ही इज़ गुड एट ड्राइंग. ही इज़ गुड एट ड्राइविंग. सही आहे बाबू? ही इज़ बैड एट राइटिंग. ही इज़ बैड एट
स्पीकिंग इंग्लिश, माना ही गुड एट, ही एडजेक्टिव आहिनि उन्हनि सां बि। सो जॾहिं बि ही लफ़्ज़ यूज़ कया, ही इज़ फॉन्ड ऑफ टेकिंग टी, सही आहे बिल्कुलु। ही इज़ एडिक्टेड टू गैम्बलिंग, गैम्बलिंग माना जुआ, ही एडिक्ट आदि आहे। आई एम टायर्ड ऑफ, जी बाबू, आई एम टायर्ड ऑफ प्लेइंग हॉकी, वर्बिंग फॉर्म। हाँ, आई एम टायर्ड ऑफ वॉकिंग, ओके। सो जॾहिं बि ही लफ़्ज़ यूज़ कया वञनि, बाबा जस्ट हिंट ॾियणो आहे न, हेतिरा जो हिकु हिकु लफ़्ज़। ॾिसो असां मिसाल तौर ते असां आम क्लास हूंदो आहे न, कीपां ते पूरो क्लास हलंदो आहे, माना बाक़ाइदो हुनखे ॿुधाईंदा आहियूं, सम्झाईंदा आहियूं, वरी सेंटेंस ॿारड़ा शेयर कंदा आहिनि, फी लाइक ते बाक़ाइदे क्लास हलंदा आहिनि। सो जेकॾहिं उन टाइम खे थो ॾिसजे न, त हिकु कलाक हिकिड़े असां लफ़्ज़ ते पोइ पिया प्रैक्टिस कंदासीं, ॻाल्हाईंदासीं। हिते जस्ट तव्हांजी जेका टेस्ट आहे न, उनखे मद्देनज़र रखी सिर्फ़ु हिंट्स ॾियणियूं आहिनि, त बाबा ही वर्ब आहिनि, हिननि खां पोइ तव्हांखे कहिड़ो ऑप्शन सिलेक्ट करिणो आहे, ही जेके लफ़्ज़ आहिनि हिननि खां पोइ तव्हां ऑप्शन कहिड़ो सिलेक्ट करिणो आहे। सही आहे बाबू हिते? जी बाबू हिते आहिनि, बिगिन, शी बिगेन टू लर्न इंग्लिश, शी बिगेन टू कंपोज पोएट्री, शी बिगेन टू अपलोड हर पिक्चर, असलम बिगेन टू कमेंट ऑन हर पोस्ट। जी बाबू बिगेन टू, बिगेन सां असां बिगिन या बिगेन सां टू बि यूज़ कंदा आहियूं। हिते जेकी लफ़्ज़ लिखिया विया आहिनि, तव्हांजी मर्ज़ी आहे टू प्लस वर्ब फर्स्ट फॉर्म इंफिनिटिव यूज़ कयो, या तव्हांजी मर्ज़ी आहे जेरंड यूज़ कयो। जेरंड माना वर्बिंग फॉर्म ऐं वर्ब टू प्लस वर्ब फर्स्ट फॉर्म इंफिनिटिव। माना ही लफ़्ज़ तव्हांजे साम्हूं आहिनि। आई फॉरबेड देम, आई फॉरबेड देम बट दे started make noise again, to make noise again, making a noise again, या to make or making। जी बाबू ॿई ऑप्शन सही था। टू मेक, हाणे मिसाल तौर ऑप्शन अची आहे टेस्ट में, आई स्टार्टेड टू वर्क, बी वर्किंग, सी वर्क, डी वर्कड हार्ड। हाणे ऑप्शन आहे त ए बी सी डी या ए ऐं बी, ए ऐं बी, छो त हिन सां ॿई ऑप्शन यूज़ थी सघनि था। सो बाबू जॾहिं बि ही लफ़्ज़ यूज़ कया वञनि, ही लफ़्ज़ यूज़ कया वञनि, कांट स्टैंड, हेट, लव, लाइक। ॾिसो लव, आई लव टू वॉक इन रेन बिकॉज नो बॉडी कैन लुक एट माई टीयर्स, कोटेशन पढ़ी आहे न तव्हां। हाणे आई लव टू वॉक इन रेन बिल्कुलु सही आहे, पर जेकॾहिं तव्हां हीअं यूज़ कयो, आई लव वॉकिंग इन रेन because nobody can look at me, it is okay too। so जॾहिं बि ही लफ़्ज़ यूज़ कया वञनि, त उन्हनि सां असां छा यूज़ कंदासीं? जेरंड या ॿई ऑप्शन आहिनि असां वटि। वरी हेॾां हैविंग खां पोइ असां हमेशह वर्ब थर्ड फॉर्म यूज़ थींदा, जीअं कंजेक्टिव टेंसिस में यूज़ कंदा आहियूं, हैविंग प्लस वर्ब थर्ड फॉर्म। ऐं हिन जो ख़ुशूसी नालो बि ॾिनो वियो आहे, हैविंग प्लस वर्ब थर्ड फॉर्म हुजे। जीअं तव्हां असां वर्ब जा फॉर्म ठाहींदा आहियूं न, पहिरें फॉर्म खे, फर्स्ट फॉर्म खे प्रेज़ेंट, सेकेंड खे पास्ट, थर्ड खे प्रेज़ेंट पार्टिसिपल, फोर्थ खे जी बाबू पास्ट पार्टिसिपल। जेकॾहिं इन खां अॻिते बि को हुजे हा न फॉर्म, त हैविंग सां जेकॾहिं वर्ब थर्ड फॉर्म यूज़ थियो थिए न, त उनखे चवंदा आहिनि परफेक्ट पार्टिसिपल। छा चवंदा आहिनि? हैविंग प्लस वर्ब थर्ड फॉर्म हुजे, इनखे परफेक्ट पार्टिसिपल चइबो। त हैविंग सां हमेशह यूज़ कयो छा? वर्ब थर्ड फॉर्म। हैविंग कम हियर, आई टीच यू, हैविंग सां वर्ब थर्ड फॉर्म। हाणे कम जो थर्ड फॉर्म बि कम आहे, तंहिंजे करे हैविंग स्पोकन इंग्लिश, ही स्माइल्स, इंग्लिश ॻाल्हाए, ही मुस्कुराए थो। सो हैविंग खां पोइ हमेशह असां वर्ब थर्ड फॉर्म यूज़ कंदासीं। लफ़्ज़ ऑफ वाइल, वाइल, वाइल खां हमेशह असां पोइ वर्बिंग फॉर्म यूज़ कंदा आहियूं। वाइल वॉकिंग टू स्कूल, वाइल गोइंग टू स्कूल, ही कॉल्ड मी, स्कूल वेंदे वेंदे हुन मूंखे कॉल कई। सो वाइल खां पोइ असां वर्बिंग फॉर्म यूज़ कंदा आहियूं। हैविंग खां पोइ वर्ब थर्ड फॉर्म यूज़ कंदा आहियूं। ऐं ही जेकी लिस्ट तव्हांजे साम्हूं आहिनि, इन्हनि खां पोइ हिन लिस्ट खां पोइ वर्ब इन्फिनिटिव, जेरंड, वर्बिंग फॉर्म, हिननि सां ॿई ऑप्शन असां वटि मौजूदु आहिनि, असां यूज़ करे सघूं था। सम्झ में ॻाल्हि आई आहे? जेकॾहिं इहा ॻाल्हि सम्झ में आई आहे, त मां थोरी हिकिड़ी ॿी ॻाल्हि अहम सम्झाइणु चाहियां।
जी बाबू सवाल थियो जेरन, मूं हिते लिखो स्मोकिंग। असांजो बहितरीन दोस्त उस्ताद मेहनती लाजवाब बिलावल खोसो साहब साईं, मूं हिन खां पुछियो भाउ स्मोकिंग छा आहे? बिलाल साईं चए थी सेंटेंस लिखो त मां ॿुधायां। मूं चयो आई एम स्मोकिंग अ सिगरेट। जी सर स्मोकिंग वर्ब जो 4th फॉर्म आहे। मूं चयोमांसि पोइ हीअं लिखियो मूं, स्मोकिंग इज़ इंजस्ट टू हेल्थ। जी बाबा छा आहे? जॾहिं ही वर्ब जेरेंड आहे उते, जॾहिं वर्ब इंग फॉर्म कंहिं कंटिन्यूअस टेंसिस जी ज़रूरत लाइ यूज़ कयो वञे त वर्ब जो 4th फॉर्म आहे प्रेज़ेंट पार्टिसिपल। पर जॾहिं इहो स्मोकिंग नाउन तौरु सब्जेक्ट या ऑब्जेक्ट तौर में यूज़ कयो वञे त पोइ या त जेरेंड हूंदो या त वर्बल एडजेक्टिव। जेरेंड तॾहिं हूंदो जीअं अकेलो यूज़ थिए, स्मोकिंग इज़ इंजस्ट टू हेल्थ, तंबाकू नोशी सेहत के लिए मुज़िर है। स्मोकिंग सां हिननि सां हमेशह स्मोकिंग सां या वर्बल एडजेक्टिव सां जॾहिं अञा हेल्पिंग वर्ब सां पुटअप कंदासीं त यादि रखिजो सिंग्युलर ओ जेको ही शी सां यूज़ कंदो। स्मोकिंग इज़ इंजस्ट टू हेल्थ। हंटिंग इज़ हिज हॉबी। हंटिंग हंट वर्ब आहे, पर मां चवां द हंटर इज़ हंटिंग डियर, हिते वर्ब जो 4th फॉर्म यूज़ थियो। पर हंटिंग इज़ हिज हॉबी, हिते जेरंड थियो। पर जेकॾहिं हिननि सां नाउन मिलाए पोइ यूज़ कयां त पोइ जेरंड न पर वर्बल एडजेक्टिव बणिजी वई। ऐं काफ़ी बुक्स में हुनखे जेरंड ई लिखियो वियो, पर पाण छा वर्बल एडजेक्टिव छॾींदासीं। स्मोकिंग सिगरेट्स इज़ हिज हॉबी, वर्बल एडजेक्टिव तौरु यूज़ कयूं या जेरंड तौरु यूज़ कयूं, हेल्पिंग वर्ब हमेशह सिंग्युलर ॾींदासीं। सो स्मोकिंग इज़ हिज हॉबी, स्मोकिंग सिगरेट्स नाउन लॻाए छॾियोसीं गॾु, इज़ हिज हॉबी। त हाणे जॾहिं नाउन लॻायोसीं त पोइ जेरंड न, पर हाणे छा पाण चवंदासीं या छा आहे वर्बल एडजेक्टिव छा। सो स्मोकिंग सिगरेट्स या हंटिंग, हंटिंग इज़ हिज हॉबी, ही इज़ हंटिंग डियर। बाबा हंटिंग त 4th फॉर्म थियो, हंटिंग इज़ हॉबी इहो वर्बल, इहो जेरंड थियो। जेरंड खे वर्बल नाउन बि सॾियो वेंदो आहे, पर चवां हंटिंग डियर इज़ हिज हॉबी त हाणे छा थियो? छा हाणे वर्बल एडजेक्टिव थियो। छो वर्बल एडजेक्टिव थियो? छो त इन साॻिए लफ़्ज़ सां गॾु नाउन मिलियो। सम्झ में अचे भई? टाइम जा इशारा सां शुरू कयूं, क्लास टाइम जा इशारा थी वञे। सो बाबू अॻिते लास्ट वर्ड्स त इन्फिनिटिव वर्ब जा जेॾी महिल क़िस्म सां कंदासीं त हिकिड़ो वर्ब जा क़िस्म आहिनि मेन जेका आहिनि एक्शन वर्ड जा, ही सेमी ऑक्सिलरीज़ या मॉडल या प्राइमरी ते डिस्कस कयासीं। ऑक्सिलरीज़ जा क़िस्म आहिनि, पर जेकॾहिं मेन जा एक्शन वर्ब चइबो आहे उन जा मेन 4 क़िस्म आहिनि। हिकिड़ो फिनाइट, ॿियो नॉन फिनाइट, ॿिया वीक या रेगुलर, स्ट्रांग या इरेगुलर। इहे स्ट्रांग या इरेगुलर जेके आहिनि या वीक या रेगुलर, स्ट्रांग या इरेगुलर, इहे बनावट जे लिहाज़ खां आहिनि, पर जेके फिनाइट ऐं नॉन फिनाइट उहे यूज़ जे लिहाज़ खां आहिनि। फिनाइट जा वरी 2 क़िस्म आहिनि, ट्रांज़िटिव ऐं इंट्रांज़िटिव। टाइम हुजे हा उन ते डिस्कस कयूं आहे थोरो, पर टाइम मिली वियो त थोरो उनखे नज़र में रखंदासीं। वरी नॉन फिनाइट जा वरी 3 क़िस्म आहिनि, कहिड़ा? जेरंड, इन्फिनिटिव, टियों वर्बल एडजेक्टिव। वर्बल एडजेक्टिव वरी 2 स्टाइलनि में यूज़ थींदी। हिकिड़ो वर्ब इंग फॉर्म बि जेको हींअर यूज़ कयोसीं, स्मोकिंग सिगरेट्स इज़ हिज हैबिट। ॿियो वर्ब जो 3rd फॉर्म बि यूज़ थींदो आहे वर्बल एडजेक्टिव। ओहो ही इज़ टेकिंग टी इन अ ब्रोकन कप, ही इज़ टेकिंग टी इन अ। हाणे हिते ब्रोकन कप जेको थियो इहो ब्रोकन वर्बल एडजेक्टिव आहे वर्ब जो 3rd फॉर्म। जेकॾहिं परफेक्ट टेंसिस में यूज़ कयां, ही हैज़ ब्रोकन दिस कप, हिन ई को भञी छॾियो आहे, इहो वर्ब जो 3rd फॉर्म आहे। पर जेकॾहिं मां चवां त ही हैज़ टेकन द टी इन अ ब्रोकन कप, को थोरो भॻो पियो आहे बाबा हुन में चांहि पीती आहे, सो ही हैज़ टेकन टी इन अ ब्रोकन कप, त इहो थींदो छा? वर्बल एडजेक्टिव। बहरहाल डिस्कस कंदासीं। महिनत ऐं कोशिशि करणी आहे। इंशाल्लाह जेकॾहिं महिनत कोशिशि काविशूं कंदासीं त रिज़ल्ट ऐं फल इंशाल्लाह लाजवाब मिलंदो। जी बाबू क्वेश्चन थो कयो। जी बाबा।